वारे खां मुज़फ़र काज़ी वटां पीपी शहीद भुट्टो अॻवान मुराद चांडियो जी वरसी तक़रीब। मुराद शहीद मुर्तज़ा भुट्टो जे काफ़िले जो सचो सिपाही हुयो। इनायत उमराणी पीपी शहीद भुट्टो जे सीनियर अॻवान कामरेड मुराद चांडियो जी ॿी वरसी वारह में पार्टी पारां मल्हाई वई, जंहिंमें पीपी शहीद भुट्टो जो अॻवान समेत इलाइक़े जे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवान शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते वरसी तक़रीब खे ख़िताब कंदे पीपी शहीद भुट्टो जे मरकज़ी अॻवान इनायत अली उमराणी, मुनीर बिरोही, मोहम्मद जान बिरोही, एजीपी अॻवान हरीफ चांडियो, कामरेड मोहम्मद सलाह चांडियो, ज़ुल्फ़िकार साहिबाणी, मुनीर बिरोही, अली रज़ा फुलपटो, वहाब छुट्टो, कमर नवाज़ दाऊदाणी, सिंधी अदबी संगत जे अॻवान नजीब चांडियो, अवामी तहरीक अॻवान इरफ़ान मन्नान, जईवाई अॻवान मोहम्मद सिद्दीक़ मंगरेजो ऐं ॿियनि चयो त मोहम्मद मुराद चांडियो हिकु कमिटेड सियासी अॻवान हो, जंहिं शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो सां दीवानगीअ जे हद ते प्यार कयो। गुज़िरियल ॾहाके खां वठी अवाम सां थींदड़ अन्या, पोरिय तबिके जे इस्तेसाल ऐं ग़ैर जमहूरी फ़ैसिलनि खां लगातार जिदोजहद कई ऐं कॾहिं बि पंहिंजे मक़सद तां हथु न खयो। हुननि चयो त मोहम्मद मुराद चांडिया जहिड़ा सालिह सियासी कारकुन न रुॻो तंज़ीमुनि जी मीरास थींदा आहिनि, पर उहे मजमूई तौर ते सॼे समाज लाइ बि उत्साह में ऐं उमीद जो किरणो हूंदा आहिनि। हू पंहिंजे सचाई ऐं सियासी पोरिय सबबि हमेशह यादि रखियो वेंदो। उन खां पोइ अॻु पीपी शहीद भुट्टो अॻवान मुराद चांडिया जे मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े सलामी ॾिनी वई।